बिस्मिल्लाह बरकत रहमान जो रहो ज़ाल शेरे मेहमान गई हो अस्सलाम वालेकुम रेडियो पाकिस्तान नूरानी योता का हेड़े खाना टालपुर का हर एक ज़बान में मक्का में खबरूं ॿुधंदा रात सेरी में सेकन सड़िया मरड़े में मिंट मरी या घंटन के टीप अची वई पर कुछ पोइ त रहिजी आहिनि जंहिंजे करे हिन वक़्तु असांजे घड़ियाल जो गोॾो निकिरी पियो आहे 3:30 लॻी 7:30 मिंट थिया आहिनि सुभाणे जेको बि हल्को फुल्को पोढ़ो मोबाइल ते 2 मिंट सुनो घर में ॿधो वेंदो अॼु नूरानी हाजाणे जो जहिड़ो थी पियो जंहिंजे करे नूरानी हाजाणे जी 32 गॾहियूं मारे विधियूं जंहिंजे करे हाजाणे हमलो करे नूरानी जी 50 साल जी कुती मारे विधी जंहिंजे करे हुकूमत फ़ैसिलो कयो त ॿिन्ही क़ौमुनि मां गॾ कुता कढिया वेंदा छाजे करे नूरानी हलाक करे हुनजी 70 साली गॾ इहा आया हुकूमत फ़ैसिलो कयो त गॾ खे 306 जे केस में चालान कयो वेंदो नूरानी चङे मुड़ुस चाचे माकोड़े खां नूरानी ऐलान कयो त सुभाणे जेको बि 70 साल पोढ़ो कमु न कंदो उनखे फैज़गंज वाह में लोड़ियो वेंदो हल्का फुल्का पोढ़ा वञी गाह कंदा जेको पोढ़ो गाह न कंदो उनखे पारू थी मानी खाराई वेंदी ज़िंदलो अॼु नूरानी जे ॻोठ में ज़िंदले जा झटका जंहिंजे करे हल्का फुल्का पोढ़ा परेशान थी घर खां ॿाहिरि निकिरी तिलावत करणु शुरू कयो या मुंहिंजा मौला पोढ़ा सभु घुमारींदे छो त खटुनि में घणाई थी वई आहे ऐं खटुनि ते पोढ़ा नथा सुम्ही सघनि हल्का फुल्का पोढ़ा आवरनि में सुम्हंदा ॿूड अॼु फैज़गंज वाह खे अचानक कुरकियारी पुल खां खंडु पजियो जंहिंजे करे लाशारी सभु ॿुॾी आहे हल्का फुल्का लाशारनि जा पोढ़ा तारण जी कोशिशि कई को बि न तरी सघियो जंहिंजे करे हल्कनि फुल्कनि पोढ़नि खोतनि जा पुछ वठी वञी पार थी आहे घणे ॻोठ लुॾण करे हुकूमत ऐलान कयो त ॻोठ खे गवर्नमेंट जी इमदाद ॾिनी वेंदी हल्कनि फुल्कनि सुभाणे ॻोठ में सोपारियुनि जी पुड़ियूं विरहाई वेंदियूं जेके बि हल्का फुल्का नौजवान हूंदा सोपारियूं खाईंदा ऐं हल्का फुल्का पोढ़नि खे चांवर खाराए वेंदा छाजे करे हुनखे खुलासी पेचस ईंदी मौसमी 24 कलाकनि दौरान सखर लाल करण ॾींदे मौसम काथे काथे गॾहनि ऐं कुतनि जो मींहुं वसंदो सुभाणे 6 लॻी 20 मिंट उभरंदो लहंदो कतई बि कोन ख़बरूं पूरियूं थियूं अला तोड़ मूंखे